प्रेरितन जा कम अध्याय 15 यरूशलेम जी सभा। उन खां पोइ कुझु माण्हू यहूदिया क्षेत्र मां अंताकिया में आया ऐं उतां जे विश्वासी भाउरनि खे इहा सिख्या ॾियण लॻा, जेसिताईं तव्हां मूसा जे रीति रिवाज जे मुताबिक़ खतनो न कराईंदव तेसिताईं तव्हांजो उद्धार न थी सघंदो आहे। इन ॻाल्हि खे खणी करे पौलुस ऐं बरनाबास जी उन्हनि सां ॾाढी बहस थी ऐं उहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ असहमत थिया। पोइ इहो नकी कयो वियो कि पौलुस, बरनाबास ऐं उन्हनि मां कुझु माण्हू इन विषय जे बारे में चर्चा करण जे लाइ प्रेरितन ऐं मुख्य अॻुवनि वटि यरूशलेम शहर में वञनि। सो अंताकिया जी कलिसिया जे माण्हुनि उन्हनि खे विदा कयो ऐं पोइ उहे फिनिके ऐं सामरिया जे क्षेत्र मां थींदा गैर यहूदियुनि जे बारे में इहो ॿुधाईंदा विया कि उन्हनि कीअं यीशु मसीह ते विश्वास कयो आहे। इन ख़बर खे ॿुधी करे उतां जे विश्वासियुनि खे ॾाढो आनंद थियो। जॾहिं उहे यरूशलेम में पहुता त उते कलिसिया जे माण्हुनि, प्रेरितन ऐं मुख्य अॻुवनि उन्हनि जो आनंद सां स्वागत कयूं। पौलुस ऐं बरनाबास उते उन्हनि खे ॿुधायऊं कि परमेश्वर उन्हनि जे द्वारा छा छा कम कया। पर फरीसियुनि जे दल मां कुझु माण्हू जेके यीशुअ ते विश्वास करण लॻा हुया, उहे उथी करे ईअं चवण लॻा, गैर यहूदियुनि मां जिन यीशुअ ते विश्वास कयो आहे उन्हनि खे खतनो करण जी ऐं मूसा जे नियमनि खे मञण जी आज्ञा ॾियणु खपे। तॾहिं प्रेरित ऐं मुख्य अॻुवा इन विषय जे बारे में चर्चा करण जे लाइ इकट्ठा थिया। पोइ जॾहिं ॾाढी बहस थी चुकी त पतरस उथी बीह करे ईअं चवण लॻो, हे मुंहिंजा प्यारा भाउरो, तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर आहे कि तव्हां जे विच मां कुझु वक़्तु पहिरियों परमेश्वर गैर यहूदियुनि खे यीशुअ जे बारे में ख़ुशख़बरी ॿुधाइण जे लाइ मूंखे चूंडे वरितो हुई ताकि उहे ख़ुशख़बरीअ खे ॿुधी करे विश्वास कनि। दिलुनि जे वीचारनि खे जांचण वारे परमेश्वर असां वांगुरु ई गैर यहूदियुनि खे बि पवित्र आत्मा ॾेई करे इहो साबित कयो अथई कि उहे बि हुन जे द्वारा स्वीकारिया विया आहिनि। यीशुअ जे मथां विश्वास करण जे द्वारा परमेश्वर उन्हनि जे पापनि खे माफ़ कयईं। ईअं करे हुन असां में ऐं उन्हनि में कोई बि भेदभाव न रखियो अथई। सो हाणे तव्हां छो परमेश्वर खे नाराज़ करे विश्वासियुनि जी गिचीअ ते अहिड़ी पाञारी था रखो जंहिंखे असांजा अब्बा ॾाॾा बि न खणी सघिया हुआ ऐं न ई असां खणी सघंदा आहियूं। सो असांजो विश्वास इहो आहे कि जीअं उन्हनि प्रभु यीशुअ जे अनुग्रह जे द्वारा उद्धार पातो आहे, उअं ई असां बि पाईंदासीं। इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी सॼी सभा चुप थी वई ऐं उहे सभु बरनाबास ऐं पौलुस जी ॻाल्हियूं ॿुधण लॻा कि परमेश्वर कीअं उन्हनि जे द्वारा गैर यहूदियुनि जे विच में वॾा वॾा चिन्ह ऐं अद्भुत कम कयईं। जॾहिं पौलुस ऐं बरनाबास पंहिंजी ॻाल्हि पूरी करे चुका त याकूब सभा जे माण्हुनि खे चवण लॻो, हे भाउरो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। शमौन असांखे सम्झायईं कि परमेश्वर कीअं पहिरियों गैर यहूदियुनि जे मथां पंहिंजी दया खे प्रकट करे उन्हनि खे पंहिंजी निज प्रजा थियण जे लाइ चूंडे वरितईं। भविष्य वक्ताउनि जूं ॻाल्हियूं बि इन ॻाल्हि सां मिलनि थियूं, जीअं पवित्र शास्त्र में लिखियलु आहे, मां इन खां पोइ वापसि अची करे राजा दाऊद जे राज खे बहाल कंदुमि ऐं जेको कुझु तबाह थी चुको आहे उन खे वापसि ठाहींदुमि ऐं बहाल कंदुमि, ताकि गैर यहूदियुनि सां गॾु गॾु बाक़ी मानव जाति बि परमेश्वर खे ॻोल्हे। उहे सभिनीनि खे जंहिंखे मां पंहिंजो थियण जे लाइ घुरायो आहे। परमेश्वर जी इहा वाणी आहे जंहिं ॾाढो वक़्तु पहिरियों खां ई इन ॻाल्हियुनि जो समाचार ॾिनो आहे। इन करे मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे कि जेके गैर यहूदियुनि मां परमेश्वर ॾांहुं अची रहिया आहिनि उन्हनि खे असां तकलीफ़ न ॾियूं, पर असां उन्हनि खे इहो लिखी करे मोकिलियूं कि उहे मूर्तियुनि ते चढ़ायल भोजन खे न खाइनि, व्यभिचार खां परते रहनि, गलो घोटियल जानवर जो मांस न खाइनि ऐं जानवर खे खून समेत न खाइनि, छोकी इहो असांजी पीढ़ियुनि खां वठी हलंदो थो अचे कि असांजे हर हिकु नगर में मूसा जे नियमनि जो प्रचार करण वारा थींदा आया आहिनि ऐं उहे नियम हर सबत जे ॾींहं ते प्रार्थना घर में पढ़िया वेंदा आहिनि। गैर यहूदी विश्वासियुनि जे लाइ ख़त। तॾहिं प्रेरितनि खे, मुख्य अॻुवनि खे ऐं उन सां गॾु सॼी कलिसिया खे इहे ॻाल्हियूं सही लॻियूं कि पंहिंजे विच मां ई कुझु ॼणनि खे चूंडे करे पौलुस ऐं बरनाबास सां गॾु अंताकिया मोकिले छॾनि। इन लाइ उन्हनि यहूदा खे, जेको बरसब्बा बि चवाइजंदो आहे, ऐं सिलास खे चूंडियूं। इहे ॿई ॼणा यरूशलेम जी कलिसिया जे विश्वासियुनि जे विच में अॻुवा हुया। उहे पाण सां गॾु इहो ख़त खणी विया। इहो ख़त यरूशलेम शहर जे प्रेरितन, मुख्य अॻुवनि ऐं तव्हांजे भाउरनि जे तरफ़ां आहे। इहो ख़त असां तव्हां अंताकिया, सीरिया ऐं किलिकिया में रहण वारे गैर यहूदियुनि खे लिखी रहिया आहियूं।
जंहिं यीशु मसीह ते विश्वास कयो आहे, तव्हां सभिनीनि खे असांजे तरफ़ां नमस्कार। असां इहो ॿुधो आहे कि असांजे विच मां कुझु ॼणा तव्हां वटि आया ऐं उन्हनि अची करे तव्हांजे मन खे पंहिंजे ॻाल्हियुनि सां मुंझाए ऐं चिंता में विझी छॾियो अथऊं, पर उन्हनि खे असां न मोकिलियो आहे। सो इन करे असां सभिनीनि हिकु मन थी करे इहो नकी कयो कि असां कुझु माण्हुनि खे चूंडे करे तव्हां वटि असांजे प्यारे भाउ बरनाबास ऐं पौलुस सां गॾु मोकिलियो। इहे अहिड़ा माण्हू आहिनि जंहिं असांजे प्रभु यीशु मसीह जे लाइ पंहिंजी जान खे बि जोखम में विधो हुअऊं। असां यहूदा ऐं सिलास खे तव्हां वटि मोकिले रहिया आहियूं ताकि तव्हां पाण उन्हनि जे मुंहं मां इहे सभु ॻाल्हियुनि खे ॿुधी सघो। पवित्र आत्मा खे ऐं असां सभिनीनि खे इहो सही लॻो कि इन ज़रूरी ॻाल्हियुनि खां सवाइ ॿियो कोई बि भार तव्हांजे मथां न विझूं। जीअं त मूर्तियुनि ते चढ़ायल भोजन खे न खाइजो, व्यभिचार खां परते रहिजो, गलो घोटियल जानवर जो मांस न खाइजो ऐं जानवर खे खून समेत न खाइजो ताकि तव्हांजो भलो थींदो रहे। तव्हां सभिनीनि खे आसीस मिले। पोइ उहे चारई ॼणा उतां खां रवाना थी करे अंताकिया पहुता ऐं कलीसिया खे इकठो करे उहो ख़त उन्हनि खे ॾेई छॾियो। उन ख़त में लिखियल ॻाल्हियुनि खे उतां जे विश्वासियुनि पढ़ियो ऐं उन प्रोत्साहन ॾियण वारे संदेश जे करे उहे आनंदित थिया। यहूदा ऐं सिलास जेके पाण बि भविष्य वक्ता हुआ, उन्हनि घणनि ई ॻाल्हियुनि जे द्वारा उतां जे विश्वासियुनि खे प्रोत्साहित ऐं मजबूत कयो। उहे कुझु ॾींहंनि ताईं उते रहिया ऐं पोइ विश्वासियुनि खां शांतीअ सां मोकिलाए करे पंहिंजे मोकिलण वारनि वटि यरूशलेम वापसि मोटी विया। पर सिलास खे उते अंताकिया में ई रहणु सही लॻो। पौलुस ऐं बरनाबास अंताकिया में ई रहिया ऐं ॿियनि चङनि ई माण्हुनि सां गॾु मिली करे प्रभुअ जे बारे में ख़ुशख़बरी ॿुधाईंदा रहिया ऐं वचन जी सिख्या ॾींदा रहिया। पौलुस जी ॿीं प्रचार यात्रा ऐं पौलुस ऐं बरनाबास में मतभेद। कुझु वक़्त खां पोइ पौलुस ऐं बरनाबास खे ईअं चई, जंहिं बि नगर में असां प्रभु यीशुअ जे वचन जो प्रचार कयो आहे, उन्हनि में वापसि हली करे ॾिसूं कि उतां जे माण्हुनि जो यीशुअ जे मथां विश्वास कीअं आहे। तॾहिं बरनाबास यूहन्ना खे, जेको मरकुस बि चवाइजंदो आहे, पाण सां गॾु वठी वञण जो वीचार कयईं। पर पौलुस खे इहो सही न लॻो कि मरकुस खे उहे पाण सां गॾु वठी वञनि, छोकी मरकुस पहिरियों बि पंफूलिया में उन्हनि सां गॾु प्रभुअ जे कम खे अध में छॾे हली वियो हो। इन ते उन्हनि जे विच में एॾी वॾी बहस थी कि उहे ॿई अलॻि थी विया। बरनाबास मरकुस खे पाण सां गॾु वठी करे पाणीअ जे जहाज जे रस्तां साइप्रस टापू ॾांहुं हली वियो। पर पौलुस सिलास खे चूंडे वरितई ऐं पोइ उतां जे विश्वासियुनि ॿिन्ही खे उन्हनि जी अॻियां जी यात्रा जे लाइ परमेश्वर जे अनुग्रह में सौंपियो ऐं पोइ उहे ॿई उतां हली विया। उहे सीरिया ऐं किलिकिया मां थींदा उतां जे कलीसियाउनि खे विश्वास में मजबूत कंदा विया।